अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां पारस न्यूज़ शामिल कयूं था। सिजावल मां अल्ताफ़ पठान जी रिपोर्ट। एसएसपी सिजावल सईद इमदाद अली शाह संदस ऑफिस सिजावल में हवाई फायरिंग करण वारनि वाक़िअनि लाइ निगरानी लाइ टीम जोड़े छॾी। आवाम खे अपील कंदे चयो आहे त हू पंहिंजे आसपास ते नज़र रखनि ऐं नए साल ते राति जो फायरिंग करण में मुलवस माण्हुनि जी वीडियो ठाहे ॾिनल नंबर ते मोकिलीनि त उन्हनि लाइ बिना फ़र्क़ जे कानूनी कार्रवाई कजे। हुन वो पिणु चयो त हिकु ज़िम्मेवार शहरी जी हैसियत सां तव्हांजो फ़र्ज़ आहे त ॾोहनि जो इतलाउ पुलिस खे ॾियो त जीअं पुलिस फौरी कार्रवाई करे, उन जी रोकथाम करे ऐं ॿियनि शहरियुनि जूं ज़िंदगियूं बचाए सघजनि। यादि रहे त हवाई फायरिंग कंदड़ ख़िलाफ़ कोशिश क़त्ल समेत ॿियनि कलमनि तहत केस दाख़िल कया वेंदा, जंहिंमें 10 साल क़ैद जी सज़ा ऐं नाक़ाबिल ज़मानत आहे। आख़िर में अवाम खे अपील कई त हू पंहिंजे ख़ुशी खे मातम में तब्दील न कनि ऐं कानूनी कार्रवाई खां पाण खे बचाए सघनि। शिकायत लाइ नंबर नोट कंदा 03322 767217।